नाज़रीन बुलेटिन में अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन पीटीआई जे बाग़ी मेंबरनि जी नाअहली रेफरेंस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। इलेक्शन कमीशन पीटीआई जे क़ौमी असेंबलीअ जे मेंबरनि जी नाअहलीअ बाबति फ़ैसिलो अॼु 3 वॻे ॿुधाईंदी। रेफरेंस केस में धुरियुनि जे नुमाइंदनि पंहिंजा दलील मुकमल कया आहिनि, जंहिं बाद इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त इलेक्शन कमीशन पीटीआई जे बाग़ी मेंबरनि जी नाअहली रेफरेंस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। इलेक्शन कमीशन पीटीआई जे क़ौमी असेंबलीअ जे मेंबरनि जी नाअहलीअ बाबति फ़ैसिलो अॼु 3 वॻे ॿुधाईंदी। रेफरेंस केस में धुरियुनि जे नुमाइंदनि पंहिंजा दलील मुकमल कया आहिनि, जंहिं बाद इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। नाज़रीन अवांखे अहम ख़बर खां आगाह करियूं पिया त इलेक्शन कमीशन पीटीआई जे बाग़ी मेंबरनि जी नाअहली रेफरेंस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। इलेक्शन कमीशन पीटीआई जे क़ौमी असेंबलीअ जे मेंबरनि जी नाअहलीअ बाबति फ़ैसिलो अॼु 3 वॻे ॿुधाईंदी। रेफरेंस केस में धुरियुनि जे नुमाइंदनि पंहिंजा दलील मुकमल कया आहिनि, जंहिं बाद इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे।